बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु मौज़िज़ अदालत में केस लॻल हुयो असगर लुंड ऐं ॿियनि जो, उन में पंहिंजो जेको फ़रियादी धुर पेश थी, फ़रियादी धुर जो इहो चवणु हुयो त पंहिंजो हाईकोर्ट कराची जेको आहे उहो ऑर्डर जेको आहे ख़तमु करे ऐं ट्रायल जॉइन करणु चाहे थी पई मीर साहब वारनि खे, पर अहिड़ो को हाईकोर्ट ऑर्डर न कयो आहे। ऑनरेबल कराची हाई कोर्ट जेको आहे उहो ऑर्डर सस्पेंड कयो आहे। सस्पेंड मुराद ख़तमु न हूंदो आहे, उनखे हाली आर्ज़ी मुअतली हूंदी आहे। हाणे उहो मिसइंटरप्रिटेशन करे फ़रियादी जेको आहे हिते अॼु इहो ज़ाहिर करणु पई चाहे त उहो ऑर्डर ख़तमु थी वियो आहे ऐं लिहाज़ा उन्हनि खे तव्हां बतौर मुल्ज़िम कोर्ट में घुरायो वञे। उन ते जज साहब जेको आहे मुलतवी कंदे 11 तारीख़ 11/4 रखी आहे, जेसि ताईं त ऑनरेबल हाई कोर्ट कराची को फ़ैसिलो करे। सर, इन जे हवाले सां को नोटिस थिया आहिनि ख़ालिद लुंड जे पुटनि खे? जीअं तव्हां ॿुधायो त जेको फ़रियादी धुर आहे उनजो इहो मौक़ुफ़ हो त इहे ॿीहर जॉइन थी विया आहिनि, त अहिड़ो को नोटिस जारी थियो आहे जंहिंमें कोर्ट सगोरी चयो हुजे त इहे जवाबदार तौरु पेश थियनि? न न न न अहिड़ो कोई बि नोटिस न कढियो आहे। छाजे करे जो अञा मैटर जेको कराची हाई कोर्ट में आहे उते हलंदड़ आहे। उते उहो हाई कोर्ट जेको फ़ैसिलो कंदी उनखे ॾिसी करे पोइ जेको इहे कोर्ट मौज़िज़ अदालत आहे उन ते पोइ फ़ैसिलो कंदी। सर, इन जी वज़ाहत कजो, जेको केस जो ऑर्डर हूंदो आहे मुअतली वारो ऐं ख़तमु थियण वारो, इन में थोरी कन्फ्यूजन आहे। जेकॾहिं इहो तव्हां ॿुधंदड़नि खे ॿुधायो त इन में छा ॿिन्हिनि सूरतनि में कहिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंमें आम माण्हू जेको आहे सम्झी सघे? ख़तमु थियणु माना हेठियों ऑर्डर कोर्ट जो ख़तमु थी वियो, सस्पेंड थियणु फॉर द टाइम बीइंग, उनखे ईअं सम्झो त हिकिड़ो माण्हू जॾहिं बेहोश करे सुम्हारिबो आहे उहो कंहिं टाइम बि उथी सघंदो आहे, त हिन टाइम कराची हाई कोर्ट जेको आहे उहो ऑर्डर हुनखे बेहोश करे छॾियो आहे। ठीकु आहे, थैंक यू।